अॼु असां सां लाइन ते मौजूदु आहिनि नामियारा लेखक डॉक्टर प्रोफेसर मखमूर बुखारी। साईं, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां टाइम ॾिनो। अदबी बोर्ड बाबति तव्हां खां वीचार वठंदुमि साईं त मौजूदा चेयरमैन साईं सईद ज़मा आतिफ़ साहिबु अदबी बोर्ड लाइ माशाल्लाह तमामु घणो कमु कयो आहे, जेको अवां असां सभिनी जे साम्हूं आहे। ख़ासि तौर ते रिसाला रेगुलर शाया थियनि पिया। अशात वारो पासो मौजूदा चेयरमैन सईद ज़मा आतिफ़ साहिब जे दौर में वधीक सघारो आहे। अवां जी राय छा आहे? सिंधियत बोर्ड सिंध जे तारीख़ ऐं तहक़ीक़ जे हवाले सां हिकिड़ो जुड़ंदड़ पाकिस्तान जी तारीख़ जेतिरो ई उन खां क़दीम तारीख़ रखंदड़ हिकिड़ो इदारो आहे, जेको तारीख़ जा मुख़्तलिफ़ सफ़र तय करे 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 अॼु जंहिं मरहले ते पहुतो आहे, उन में हिकिड़ो वॾो अरसो गुज़रियो आहे। ऐं जंहिं वक़्त में सिंधी अदब जी सलाहकारी बोर्ड जेको ठहियो या उन खां पोइ जेको उनखे अॻिते हली सिंधी अदबी बोर्ड जी शिकिल ॾिनी वई, उन वक़्तु सिंधी अदब जी तरक़ीअ लाइ या वाद विज लाइ ॿिया इदारा मौजूदु न हुआ। उन टाइम ते जेके एम्स या जेके मक़सदु खणी अदबी बोर्ड आयो, उन में यकीनन असांजे जेके सीनियर्स ऐं बुज़ुर्गनि आलमनि जेके हुन में ख़िदमतूं सर अंजाम ॾिनियूं, उहे तमामु शानदार ऐं हिकिड़े अहम रहियूं आहिनि। उन्हनि में केतिरा ई नाला खणी सघिजनि था, उस्मान अली अंसारी खां वठी डॉक्टर दाऊद पोटे ताईं, मखतूम तालुल मौला ताईं। उन्हनि जेको कमु कयो उहो हिकिड़ो शानदार दौर जो कमु रहियो आहे। साॻे वक़्तु मौजूदा वक़्त में असां जे करे ॾिसूं था त हिन वक़्तु बि अदबी बोर्ड विच में हिकिड़ो अहिड़ो वक़्तु बि आयो जंहिंमें अदबी बोर्ड पंहिंजे कम जे हवाले सां एतिरो मथे उभरियल नज़र न आयो। मौजूदा दौर में या मौजूदा चेयरमैन जी कोशिशुनि सां अदबी बोर्ड हींअर घणे हद ताईं पंहिंजी शिकिल ऐं सूरत में वाज़े ऐं चिटो जेको आहे सो नज़र अची रहियो आहे, जंहिंमें हुन जा पंहिंजा जेके कम आहिनि, ख़ासि तौर ते रिसालनि जी छपाईअ जे हवाले सां ऐं रिसालनि जो दर्स जेको आहे रेगुलर जेको माना चऊं त जीअं टिमाही महराण आहे या तरतियूं आहे या गुलफुल आहे, उहो बाक़ाइदगीअ सां निकिरी रहिया आहिनि। साॻे तौर ते किताबनि जी अशात जो कमु बि हली रहियो आहे। ऐं साॻे वक़्त में जेको आहे सो मुख़्तलिफ़ किताबी मेला या कॉन्फ्रेंसूं या प्रोग्राम जो सिलसिलो बि हलंदड़ आहे। त इहो हिकिड़ी ख़ुशाइंदा ॻाल्हि आहे त अदबी बोर्ड पंहिंजे मक़सदनि खे ॼाणण जे लाइ पंहिंजूं भरपूर कोशिशूं करे रहियो आहे। जीअं ॾिठो वञे त पहिरियों लुग़त ते कमु अदबी बोर्ड करायो, लोक अदब ते कमु अदबी बोर्ड करायो, क्लासिकल पीरियड शाइरीअ ते अदबी बोर्ड कमु करायो, तर्जुमे ते अदबी बोर्ड कमु करायो। मजमूई तौर ते अदबी बोर्ड हिन वक़्तु घणो बहितर सूरत हाल में नज़र अची रहियो आहे ऐं उन्हनि जो कमु जेको आहे सो उहो मुसलसल ज़ाहिर थी रहियो आहे। इहा ख़ुशाइंदा ॻाल्हि आहे। मौजूदा चेयरमैन साहिबु सईद ज़मा आतिफ़ साहिबु लेखकनि लाइ बहितरीनु स्कीम मुतारफ़ कराई आहे त जिन अदीबनि जा किताब छपियल न आहिनि, उन्हनि जा 150 खां 200 सफ़नि जा किताब शाया करायो। इन स्कीम खे अवां कीअं था ॾिसो? इहा यकीनन हिकिड़ी सुठी स्कीम आहे, जंहिंमें असांजे जेके नवां लिखंदड़ आहिनि या जेके उहे दोस्त जिन खे छपण जो मौक़ो नथो मिले पियो, उन्हनि खे यकीनन जेको आहे सो हिकिड़ो इदारो हिकिड़े फ़राख़ दिलीअ सां पंहिंजनि महदूद वसीलनि जे अंदरि एॾो वॾो जेको आहे सो उन्हनि खे फोरम ॾिए थो पियो, हिकिड़ो स्पेस, हिकिड़े जॻह मुहैया पियो करे। इहा त हिकिड़ी इंतहाई ख़ुशीअ जोगी ऐं हिकिड़ी क़ाबिले कणाइण जहिड़ी ॻाल्हि आहे। बहरहाल जेकॾहिं मजमूई तौर ते इहा स्कीम ॾाढी बहितर आहे ऐं इन सां हिकिड़ो माहौल वधीक कमु करण जो ऐं लिखण पढ़ण जो, सिंधी अदब जी तरक़ीअ जो जेको आहे हिकिड़ो माहौल जेको आहे सो वधीक वधंदो ऐं हिकिड़ो जेको आहे सो डेवलप थींदो। चेयरमैन साहिबु सईद ज़मा आतिफ़ साहिबु सिंधी अदबी बोर्ड ते नए दौर में नई टेक्नोलॉजी जे तहत कमु करण लाइ हिदायतूं ॾिनियूं आहिनि, जंहिंमां ख़ासि करे किताबनि खे वधि खां वधि ऑनलाइन करणु, जंहिंखे असीं ई बुक चऊं था, या मुस्तक़बिल में ऑडियो बुक ते कमु करणु शुरू करियूं पिया। इन खे अवां कीअं था ॾिसो या इन बाबति अवां जी राय छा आहे? मखदूम साहिब क़ाबिल एहतराम हिकिड़े सिंध जे हिकिड़े क़ाबिल एहतराम ख़ानवादे जो फ़र्द आहे ऐं संदन जेको तारीख़ी या ख़ानदानी पस मंज़र आहे उहो इंतिहाई इल्मी, रूहानी ऐं अदबी रहियो आहे। ऐं आउं सम्झां थो त उन्हनि जेके कोशिशूं वरितियूं आहिनि उहे ॾाढियूं बहितर आहिनि। नवां जेके अदबी ट्रेंड या जेके मुतारिफ़ थियनि था अदबी लाड़ा या रुझान, उन्हनि माण्हुनि खे खणी अचण जी ज़रूरत आहे, जिन सां नवां जेके अदब जा जेके सिंधी अदब जा जेके नवां मोड़ या नवां रुख जेके आहिनि सो उहे ज़ाहिर थियनि।
इहो त तमामु ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे त इन सां असां जंहिं चैलेंजिस खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं त उन्हनि में असां वधीक जेको ऑडियो बुक आहे या ही दौरु आहे ई बुक जो, जिथे प्रिंटिंग जा मामला आहिनि, फिनांशियली किताब परचेज़ करण जा इशूज़ आहिनि, त उन सॼी सूरत हाल में ई बुक जो रवाजु दुनिया जे अंदरि तमामु घणो आहे। ऑडियो बुक बि ख़ुदि असां जॾहिं ड्रिगी ट्रेवल कयूं था त उन में असांखे बुक पढ़णु अदबी बोर्ड जे करे उन तरफ़ अॻिभराई करे थो पियो, त इहा त इंतिहाई हिकिड़ी ख़ुशीअ जी ऐं हिकिड़ी ॾाढी माना तारीफ़ जोॻो अमल आहे, जंहिंसां असां पंहिंजे अदब खे जेको आहे सो घणो फैलाए बि सघंदासीं। ऐं ॿियो जेके तारीख़ी किताबनि खे अपलोड करण जी ॻाल्हि आहे, अदबी बोर्ड जा पंहिंजो ई तारीख़ी वरिसो एतिरो आहे, अदबी वरिसो एतिरो आहे जो उनखे जेकॾहिं उन ते अपलोड करे त सॼी दुनिया खे अदबी बोर्ड कनेक्ट करे सघे थी, त आउं सम्झां थो त असांजे मुहक़िक़ खे कमु करण लाइ ॾाढी आसानी थी पवंदी। वक़्तु ॾियण लाइ महिरबानी साईं।